सही बुखारी में जेका हदीस साबित है उनमें लफ्ज़ इहा आहिनि यंज़िलु रब्बुना तबारक व तआला कुल्ल लैलतिन इला समाए दुनिया। रब तबारक व तआला डेली हर रात पहिरीं आसमान ते लहंदो आहे ऐं बाननि खे चवंदो आहे मैं यदऊनी, केरु आहे जेको मूंखे पुकारे, मूंखां दुआ करे, फ़अस्तजीब लहू, आउं उनजी दुआ क़बूल करियां। जॾहिं हर रात जी आख़िरी टियों हिसो 1/3 बाक़ी बचंदो आहे तॾहिं अल्लाह ताला पहिरीं आसमान ते ईंदो आहे ऐं पाननि खे पुकारींदो आहे तव्हां मां केरु आहे जेको मूंखां दुआ करे, आउं उनजी दुआ क़बूल करियां। अॻियां अल्लाह फरमाईंदो आहे मैं यसअलुनी फ़ऊतियहू, केरु आहे जेको मूंखां सवाल करे, आउं उनखे अता कयां। मैं यस्तग़फिरुनी फ़अग़फ़िर लहू, केरु आहे जेको मूंखां पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश जो सवाल करे, आउं उनखे बख़्शे छॾियां। त इहा ॻाल्हि ख़ासि 15 शाबान जी राति जे बारे में कोन्हे, बल्कि सही बुखारी जी हदीस में आहे त हर राति जॾहिं राति जो आख़िरी टियों हिसो बाक़ी बचंदो आहे अल्लाह ताला डेली पहिरीं आसमान ते ईंदो आहे ऐं ॿारनि खे पुकारींदो आहे। उहा असांजी महिरूमी आहे जो 15 शाबान जी राति जे बारे में माण्हू चवनि था त इहा लैला मुबारक आहे, मुबारक राति आहे, छो त क़ुरान करीम में सूरह दुखान में अल्लाह ताला फरमायो आहे इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिन मुबारका, असां इन क़ुरान खे मुबारक राति में नाज़िल कयो आहे। माण्हू इहो चवनि था त इहा मुबारक राति 15 शाबान जी राति आहे, जेका माण्हुनि जी ॻाल्हि ग़लति आहे। असीं चऊं था इहे ई लफ़्ज़ अल्लाह ताला क़ुरान करीम में आख़िरी पारे में क़द्र जी राति जे बारे में फरमाया आहिनि इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, असां इन क़ुरान खे क़द्र जी राति नाज़िल कयो आहे। सूरह दुखान में आहे असां इन राति खे मुबारक राति में नाज़िल कयो आहे ऐं सूरह क़द्र में आहे त असां इन क़ुरान खे क़द्र जी राति में नाज़िल कयो आहे। क़ुरान हिकिड़ो आहे, राति हिकिड़ी में नाज़िल थियो आहे। हाणे उहा राति कहिड़ी राति आहे, क़द्र जी राति आहे या मुबारक राति आहे? असीं चऊं था त मुबारक राति ऐं क़द्र जी राति इहा हिकिड़ी ई राति आहे, उहा ई साॻी क़द्र जी राति आहे। उन ई राति खे अल्लाह ताला सूरह दुखान में मुबारक राति जो नालो ॾिनो आहे त इहा बरकत वारी राति आहे। इन ई करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, सही बुखारी ऐं सही मुस्लिम जी हदीस आहे, पाण फरमायो मन अहदस फी अमरिना हाज़ा मा लैसा मिन्हु फहुव रद्द, जंहिं माण्हू असांजे इन दीन में को नओं कमु ईजाद कयो, दाख़िल कयो, जेको इन में कोन हो, जंहिंजो असां हुकुम न ॾिनो हो, फहुव रद्दुन, त उहो अमल उहो मरदूद थी वेंदो, उनजो को सवाबु कोन थींदो, उहो अल्लाह जी बारगाह में मक़बूल कोन्हे बल्कि रद्द कयो वेंदो, उहो मरदूद थी वेंदो। ॿी हदीस में लफ़्ज़ आहिनि मन अमिल अमलन लैसा अलैहि अमरुना फहुव रद्द, जंहिं माण्हू को अहिड़ो अमल कयो जंहिंजो असां हुकुम कोन ॾिनो हो, फहुव रद्दुन, त उहो अमल मरदूद आहे। असां हुकुम ई कोन ॾिनो, पंहिंजी तरफ़ां को अमल कई त उहो अमल मक़बूल कोन थींदो, भले ॾिसण में उहो केतिरो ई सुठो छो न हुजे। माण्हू नया नया कम दीन में दाख़िल कनि पिया, एतिरे क़दुरु जो दीन जी जेको असुल जेका सूरत ऐं जेका तालीम जंहिं ते अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खे छॾे विया हुआ उनखे बिल्कुलु माण्हुनि मटाए छॾियो। जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतूं आहिनि उहे अॼु असांजे मुआशिरे में अजनबी थी वियूं आहिनि, माण्हू उन्हनि खे ॾिसी हैरान थियनि पिया, ऐं जेके बिदतूं आहिनि दीन में